हज़रत इज़राइल का फ़रिश्तन पुछो तो लखन करोड़न जा रूह कढिया आहिनि कंहिं रहम आई हुई कंहिंजो साहु कढंदे बाझ आई जे ॿिनि जायुनि ते मूंखे ॾाढो अहसासु थियो हिकिड़ो ॿेड़ो वञे पियो समुंड में ॿेड़ो समुंड में वञे पियो तूफ़ान आयो ॿेड़ो वञी टक्कर सां टकरायो जबल सां टकरायो पुरज़ा पुरज़ा थी वियो माण्हू सभु ॿुॾी विया हिकिड़े तख़्ते ते हिकिड़ी औरत हुजे हमल सां उहा औरत हिकिड़े तख़्ते ते रहिजी वई हाणे सी तूफ़ान में हीअं वीरूं पियूं उथनि जबलनि जहिड़ियूं वीरूं उन में उहो तख़्तो मथे थी वञे हेठि थी वञे मथे थी वञे औरत हमल वारी सां बि भरिये महीननि सां हुजे उहा उन तख़्ते ते हुई उते उन खे ॿार ॼाओ उन तख़्ते ते विच समुंड में हाणे रब मूंखे हुकुम ॾिनो त इन जो साह कढ माई जो इन मां जो साह कढ ॿारड़ो ॼमी चुको हाणे मां जो साह कढ मूं सोचियो त मुंहिंजा मौला हुकुम तुंहिंजो अखियुनि ते आहे ही बचड़ो काॾे वेंदो केरु हिन खे निभाईंदो केरु हिन जी तरबियत परवरिश पालना खाधो पीतो हिन समुंड जे विच में हिन तख़्ते ते सहारो अमड़ जो आहे मां बि मरी वई मूंखे अफ़सोस ॾाढो थियो पर हुकुम हुयो मां जो दम परवास करे छॾियूं हिकिड़ो इहो टाइम मूंखे ॾाढो ॾुखियो लॻो ॿियो जेॾीमहिल शद्दाद पंहिंजे जन्नत खे ॾिसण जे लाइ वञे पियो न जेॾीमहिल दर ते जन्नत जे दर ते आयो रब हुकुम ॾिनो हेॾा किरोड़े अरबे रुपया हुन ख़र्च कया उन में खीर जी नहर वहराई हुई एतिरो त खीर गॾु कई जो नहर वही हली माखी जी नहर वहराई हुई माखी एतिरी त गॾु कई जो नहर वही हली सोन जूं माड़ियूं ठहिरायूं हुई उन पंहिंजे जन्नत में शदाद हाणे इन खे बि का तमन्ना हूंदी न पंहिंजो महल वञी ॾिसां जेॾीमहिल दर ते पहुतो त रब हुकुम ॾिनो इते साह कब्ज़ो करी अंदरि वञणु नसीब थियो एॾी महिल मूंखे ॾाढो अहसासु थियो त हिकिड़ो भेरो त पंहिंजी जन्नत वञी ॾिसे हा पोइ भली मारे रब्बे दुल जलाल फरमायो ओ इज़राइल तूं अजब न खा इहो शद्दाद उहो ई साॻो ॿारड़ो आहे जेको विच समुंड में जंहिंजी माउ खे मारियो हुयमि हाणे तूं मूंखे ॿुधाए जेको विच समुंड में जंहिंजी जीजल मां बि मरी वई उन खे मूं कीअं पालियो हूंदो कीअं निपायो हूंदो कीअं उन खे रोज़ी खाराई हूंदी कीअं इन जी संभाल कई हूंदी जंहिंजो अबो न हो अम्मा न हुई अतो न हो चाचो मामो न हो आई दाई मां मामी न हुई इन माण्हू खे मूं पाले निपाए जवान कयो वरी एडी दौलत ॾिनी मांस एडी मिल्कियत ॾिनी मांस जो सोन जूं माड़ियूं ठहिरायई खीर जूं नहरूं वहायई वरी पाण खे ख़ुदा चवाइण लॻो त मां रब आहियां ॿुधाए पोइ मूंखे कावड़ अचे या न अचे अचे या न अचे मुंहिंजी ग़ैरत गवारा न कयो जो हिन खे यतीम मचां हेॾी दौलत सां नवाज़ियुमि अॼु इहो साॻो माण्हू वरी ख़ुदाई जी दावा करे रहियो आहे ओ मुंहिंजा दा चवण जो मक़सद इहो आहे त ॿार भली यतीम हुजे तूं नथो खाराई मां नथो खारायां रोज़ी जो ज़िम्मेदार अल्लाह पोइ तोखे पीउ बणायो अथई बहानो तुंहिंजो आहे मां जो बहानो आहे भला जे तोखे मारे छॾे त बि इहो ॿार त पलिजी वेंदो न असांजे पाकिस्तान जा केतिरा वॾा वॾा उहिदनि ते फ़ाइज़ रहण वारा नंढपण में उन्हनि जो पीउ मां मरी विया यतीम थी पलिया पर उन्हनि खे रब वक़्त जा वॾा वॾा उहिदा ॾिना वज़ारतूं ॾिनियूं वकालतूं ॾिनियूं रब ॾिनो या कोन ॾिनो रोज़ी ॾियण वारो रब आहे तूं नहीं ॿारनि खे न मार ॿार बंदि न कराए इहो ग़ैर
गैर शरई ज़ेल न कर। अल्लाह जे कुरान मना कई आ ला तक़्तुलू औलादकुम मिन ख़शियत इमलाक। माल ऐं दौलत जे करे पंहिंजे औलाद खे न मारींदा कयो। औलाद रब जी नेमत आ, इन नेमत जो क़दुरु सुञाण।